जो एहतजाज है वो ज़िले के अंदर मंशात, बेरोज़गारी, बदहाली, महंगाई, रोज़गार जो मानून के कोने, नौजवान के जो रोज़गार कोने, इन के ख़िलाफ़ है। बुख हड़ताल जी एहतजाजी कैंप कायम कई वही है या हिन लाइ कई वही है तो ज़िले के अंदर तकरीबन रात जो हर गली में हर शहर के अंदर हर गोठ के अंदर चोर आहिन, डाकू आहिन, धाड़ेल आहिन, लुटेरा आहिन, जेके आवाम के लुटीन पिया, फुरीन पिया। ही अॼोकी जेका अमन अमान लाइ मंशा के ख़िलाफ़ जेका जदोजहद है उहा इन लाइ आहे त हितां आम तौर ते आम जेको माण्हू आहे उनजी जान, माल, मिल्कियत ख़तरे में आहे। धाड़ेल आम तौर ते माण्हुनि जे घरनि में घिड़नि था, यगमाल पवनि था सॼे घर खे, ऐं जॾहिं उहो माण्हू फ़रियाद करण लाइ जेको थाणे ते पहुचे थो त उन फ़रियाद खे इज़त ॾियण बदिरां उनखे MC कटे, उनखे चओ त वञी थाणे वञी इस्पताल में लेटर वठी अचे। हिते जे मौजूदु अॻुवाणनि जो चवणु आहे त जेसि ताईं मटियारी ज़िले जा मसइला हल न थींदा तेसि ताईं जारी रहंदी। कैमरामैन दिलबर मल्ला सां गॾु अयाज़ आशमाणी, सिंध टीवी न्यूज़ मटियारी।